अहम ख़बर है। GD अगवान हाजी खान मर जो चवण है तो घोटकी में मकानी चूंडन में वडे पैमाने ते धांधली थी है। इलेक्शन कमीशन नोटिस वठे। अहम ख़बर खां आगाह कई पिया। घोटकी म्यूनिसिपल कमेटी के वार्ड नंबर 12 ते असांजे कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार अशोक कुमार खिलाफ कूड़ा केस दाख़िल किया विया आहिनि। हाजी खान महर जो ये चवण है। राब्तो किया है घोटकी में मुश्ताक लगारी सां। मुश्ताक आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी घोटकी प्रेस क्लब में GD अगवान सरदार हाजी खान महर म्यूनिसिपल कमेटी के काउंसलर सैयद असगर अली शाह, अशोक कुमार, सैयद माजिद अली शाह और महर ग्रुप के अगवान वकील सुल्तान समेत बेन सां प्रेस गॾु पोलिंग स्टेशन शहर का महारानी के इलाके में कायम करे इलेक्शन वाले ॾींहुं अमलो पे पंहिंजी मर्ज़ी सां मुक़ररु कयो। हुन चयो त मकानी चूंड का अॻु PP वारनि दांती जो प्रोग्राम जोड़ियो। महर ग्रुप के अगवान ऐं घोटकी ज़िले जो हुकुम चेयरमैन हाजी खान महर चयो त ज़िले घोटकी में मकानी चूंड के फ्री फेयर न आहिनि थियूं चइण बाबति इलेक्शन कमीशन के नोटिस वठणु घुरिजे। म्यूनिसिपल कमेटी घोटकी के वार्ड नंबर 12 असांजो कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार अशोक कुमार खिलाफ कूड़ा केस दाख़िल कया। जीवान माण्हू मुखालिफ़ उम्मीदवार कुर्बान था घर हमलो कीअं करे सघे थो। अकड़ जी तरह सां ज्यादती कई वञे। अॻूणे ज़िले नाज़िम हाजी खान महर जो वधीक चवण त उन ई खां अॻु त इलेक्शन जेका मुशर्रफ जवाहर जे दौर में बहितर थी हुकूमती दौर इंतज़ाम ते जेका प्रेशर विझी रही आहिनि। कानपुर मां में 9 माण्हुनि ते जेका केस दाख़िल कया वञी मकानी चूंडूं करण दौरान घोटकी चिंता में फेल थी वई। जॾहिं त असां जेको फ़ैसिलो शुरू कयो वियो आहे। हाजी खान महर जो वधीक चवंदो असांजे माण्हुनि जांचू करे हिरासा के कोन्हे। इंतहाई हसास करार पोलिंग स्टेशन ते सिर्फ़ु हिकु पुलिस वारो जेको हुते अमलो सिपाही मुक़ररु कयो। हुन जो गुज़िरियल सालनि खां वठी पीपल्स पार्टी ज़िले में हुकुमरानी करे उन माण्हुनि खे रिलीफ मिलंदो आहे। जंहिं करे घोटकी जो आवाम PP वारनि खे मकानी चूंड रद्द कयो आहे। असां वटि फार्म 11 मौजूदु आहिनि जंहिंमें असांजी कामयाबी मिली आहे, पर हाणे रिज़ल्ट जेको आहे तब्दील कयो पियो वञे। असां 34 खटियूं आहिनि। DC घोटकी SSP घोटकी पंहिंजे उहिदे जो ख़्यालु रखनि। ठीक है, मेहरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।